वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। कराची में 1 करोड़ 35 लख फुर्जी वारदात जंहिंमें फोरन नथा 2 कार सवार क़तल थी विया। हथियारबंद फोरू 2 कार सवारनि खे क़तल करे कार में पयल रक़म खणी विया। मारिजी वियलनि जी सुञाणप शेर आलम ऐं मोहम्मद ज़ाकिर तौर थी आहे। वॾे वज़ीर पारां वाक़े जो नोटिस वरितो वियो। IG सिंध खां रिपोर्ट तलब कई वई आहे। कातिलनि खे फौरी गिरफ़्तार करे रिपोर्ट पेश कई वञे। सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु आहे इन क़िस्म जा वाक़िया क़बूल न आहिनि। मक़ामी पुलिस किथे हुई? जिन हंधनि ते क्राइम वधीक आहे उते पुलिस जो गश्त वधाए वञे। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। कराची में 1 करोड़ 35 लख रुपया फुर्जी वारदात पेश आई आहे। फोरन हथां 2 कार सवार क़तल थी विया। हथियारबंद फोरू 2 कार सवारनि खे क़तल करे कार में पयल रक़म खणी फरार थी विया। मारिजी वियलनि जी सुञाणप शेर आलम ऐं मोहम्मद ज़ाकिर तौर थी आहे। वॾे वज़ीर पारां वाक़े जो नोटिस वरितो वियो आहे। IG सिंध खां रिपोर्ट तलब कई आहे। कातिलनि खे फौरी गिरफ़्तार करे रिपोर्ट पेश कई वञे। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे इन क़िस्म जा वाक़िया क़बूल न आहिनि। मक़ामी पुलिस किथे हुई? जिन हंधनि ते क्राइम वधीक आहे उते पुलिस जो गश्त वधाए वञे। एक भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। कराची में 1 करोड़ 35 लख फुर्जी वारदात थी आहे। फोरन हथां 2 कार सवार क़तल थी विया। हथियारबंद फोरू 2 कार सवारनि खे क़तल करे कार में पयल रक़म खणी फरार थी विया। मारिजी वियलनि जी सुञाणप शेर आलम ऐं मोहम्मद ज़ाकिर तौर थी आहे। वॾे वज़ीर पारां वाक़े जो नोटिस वठंदे IG सिंध खां रिपोर्ट तलब कई वई आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां? आगाह कजो। जी बिल्कुल गज़ाला मेट्रो में 4 नंबर जो इलाइक़ो आहे जिते पुर मज़ामत 2 जेके शहरी आहिनि मारिजी विया आहिनि। कार में हू 1 करोड़ 35 लख रक़म खणी वञी रहिया त फौरन संदसि पीछो करे जेको आहे पुर जी कोशिश कई। पुर मज़ामत जेको आहे 2 शहरनि खे जेको आहे फौरन गोलियूं हणी करे मारियो आहे। जंहिं बाद पैसा खणी करे उहे फौरन उतां फ़िरार थियण में कामयाब थिया आहिनि। ॿिए तरफ़ इन वाक़े जो जेको आहे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पिणु नोटिस वठंदे चयो आहे त जेके हिते वाक़ियो थियो आहे जंहिंमें 2 माण्हू मरी विया आहिनि उन्हनि जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। ऐं ॿिए तरफ़ पुलिस SSP जेको आहे क्यामाड़ी फैज़ान अली जो चवणु आहे त शहरनि खां जेको आहे पुर मज़ामत 1 करोड़ 35 लख जेको आहे फड़िया विया आहिनि। इहे जेके शहरी आहिनि इहे पोल्ट्री फार्म जा मुलाज़िम हुया जेकी रक़म खणी वञी रहिया हुआ त मोटरसाइकिल ते सवार 2 ॼणनि फुर करण जी कोशिश कई। जंहिं बाद जेको आहे मज़ामत 2 शहर खे क़तल कयो वियो आहे। जी जाइ ते DIG जेको साउथ आहे मौजूदु आहे, पुलिस मौजूदु आहे, उन सां गॾु ॿियूं टीमियूं मौजूदु आहिनि। पर हिन इब्तिदाई जेको ॿुधायो वञे पियो त जेके फोरू आहिनि उतां फुर करे बासानी फ़िरार थी विया आहिनि। मारिजी वियलनि जेकी सुञाणप आहे उहो शेर आलम मलक शेर ज़ाहिद 55 तौर थी आहे। ॿियो जेको आहे हुनजी ज़ाकिर वलद नामालूम तौर थी आहे। पर इब्तिदाई जेको आहे पुर मज़ामत अॼु बि कराची जे मेट्रोविल वारे इलाइक़े में 2 शहरी क़तल थी चुका आहिनि। ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।